गज़ा ते इसराइल जी जारियत बंद न थी। इसराइली फ़ौज जा गज़ा ते फ़िज़ाई ऐं ज़मीनी हमला जारी। फ़ौजी जंगी जहाज़नि टैंकुनि सां गज़ा जी पटीअ में रहाइशी इलाइक़नि, बाज़ारुनि ऐं ॿेटनि ते हमलनि में वधीक 410 फ़लस्तीनी शहीद फ़लस्तीनियुनि जो अंगु 3000 खां वधी वियो। 8000 खां वधीक ज़ख़्मी। इसराइल उतर गज़ा जे अस्पतालुनि खे ख़ाली करण जो बि अल्टीमेटम ॾेई छॾियो। सिहत वारे आलमी इदारे ख़बरदार कयो आहे त अस्पतालुनि मां मरीज़नि जी मुंतक़िली मौत जे सज़ा जे बराबरि आहे। अस्पतालूं ख़ाली कई वयूं त फ़ौतियुनि जे अंग में ख़तरनाक हद ताईं वात थींदी। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू चयो आहे त गज़ा ते समुंड, फ़िज़ा ऐं ज़मीनी वॾे ऑपरेशन लाइ तयारी मुकमिल करे वरिती आहे। हमास ख़बरदार कयो आहे त इसराइल ज़मीनी हमलो कयो त भरपूर जवाब ॾिनो वेंदो। इसराइल गज़ा में फ़लस्तीनियुनि जी नसुलकुशी करे रहियो आहे। गज़ा खे कड़ो चाढ़ण ऐं शहरी आबादी ते इसराइली हमलनि जी सख़्त मज़म्मत कयूं था। आलमी बिरादरी पंहिंजो किरदारु अदा करे। निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जिलानी चयो आहे त इसराइल 6 ॾहाकनि खां फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म करे रहियो आहे। इसराइली हमलनि में मासूम ॿार ऐं औरतूं शहीद थी रहियूं आहिनि। इसराइल बाबति पाकिस्तान जे मौक़िफ़ में का बि तब्दीली न आई। फ़लस्तीन जी सूरतहाल ते OIC 18 अक्टूबर वारे ख़ुसूसी इजलास में जगबंदी समेत ॿिया अहम मामला ग़ौर हेठि ईंदा। चीन ऐं सऊदी अरब जे परॾेही वज़ीरनि विच में फ़लस्तीन जी सूरतहाल ते राब्तो। ॿिन्ही मुल्कनि में चीनी शहरनि जो तहफ़्फ़ुज़ यक़ीनी बणाइण ते ज़ोर। चीनी परॾेही वज़ीर वांग ज़ी चयो आहे त इसराइल तमामु घणो अॻिते निकिरी चुको आहे। फ़लस्तीनी अवाम खे सज़ा ॾियण जो सिलसिलो बंदि कयो वञे। फ़लस्तीन जी सूरतहाल ते चीन जो ख़ासि नुमाइंदो जल्द विच ओभर जो दौरो कंदो। फैसला जेके बि थियनि था दबाव में अची फैसला करण सां नुक़सानात थियनि। दबाव बिल्कुलु हुयो, को शक न आहे, बिला शक कोई मूंसां एग्री करे न करे। इहो ई दबाव हुयो त पीपल्स पार्टी हुअं ई हिनखे क़बूल न कयो। पीपल्स पार्टी चीफ मिनिस्टर ॾाढो क्लियरली पंहिंजो पहिरें ॾींहुं मौक़ुफ़ अख़्तियार कयो त असां हिन आदमशुमारी खे जेका थी आहे हिनखे तस्लीम नथा कयूं। असांजो मक़सदु सिर्फ़ु एतिरो आहे त कंहिं तरीक़े सां हिन मुल्क जो इलेक्शन थियनि ऐं फेयर एंड फ्री आदमशुमारी थियणु खपे। मुंहिंजी दुआ आहे त मियां साहब जी तबियत ठीकु हुजे, तबियत ख़राबु न थिए त इंशाअल्लाह मियां साहब ज़रूरु तबियत जेकॾहिं हुनजी पाण साथ ॾिनो हुन सां त जेल लाइ तयारु थी वेंदो। पर जान मोहम्मद मुंहिंजो भाइरनि वांगुरु हुयो। मां जहिड़े माण्हू सां जंहिं ते किताब बि लिखे पियो, जंहिंसां भाइरनि वारो रस्तो हुउसि, उनखे बि न ॿुधायईं त मूंसां ही मसइलो आहे। कातिलनि खे फासाइण जे लाइ अॻु खां अॻिलो क़दम खणंदासीं। जबर थियो आहे त हिकिड़े असांजे कलम जे लिखे खां कलम खसियो वियो आहे, ज़िंदगी पीपल्स पार्टी डिजिटल आदमशुमारी वारे मामले ते दबाव हुअण जो इतराफ़ करे वरितो। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं PP जे सीनियर अॻुवान ख़ुर्शीद शाह KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त आदमशुमारी वारे मामले ते सिंध सां ज़्यादती थी आहे। असां ते सख़्त दबाव हो। आम चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान जल्द थियणु घुरिजे। नवाज़ शरीफ़ जी तबियत ठीकु थी त ॾेह वापसि ईंदो। शहीद जान मोहम्मद महर वेझो दोस्त हो। संदसि क़त्ल केस खे सियासी न बणाइणु घुरिजे। संदसि कातिलनि ऐं सहूलियतकारनि खे गिरफ़्तार कयो वञे। £190 मिलियन करप्शन केस में PTI चेयरमैन ख़िलाफ़ पका सबूत मौजूद आहिनि। PTI चेयरमैन मुल्की मईशत तबाह करे महांगाई जो तूफ़ान आणे अवाम खे आपघात करण ते मजबूर कयो। गरीब लाइ 2 वेलनि जी मानी बि वॾो मसइलो आहे। नून लीग जे अॻुवान हमज़ा शहबाज़ कसूर में जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त 21 अक्टूबर ते नवाज़ शरीफ़ वतन वापसि ईंदो। नवाज़ शरीफ़ सां गॾु तरक़ी जी सफ़र जी बि आजा कंदासीं। 9 मई ते जिना हाउस ऐं क़ौमी हंधनि ते हमला कया विया। शहीदनि जे मुजस्समनि जी बेरुमती कई वई। मुल्क फ़ैसिलाती वाट ते बीठल आहे। ग़लतीअ जी का बि गुंजाइश न आहे। अॼु मुल्क लाइ सोचण जो वक़्तु आहे। मुस्तक़बिल जो फ़ैसिलो करणो आहे।
बलोचिस्तान के कैच वारे इलाके में सिक्योरिटी फोर्सेस जो गुझे इतला ते ऑपरेशन पाबंदी पयल तंजीम BLA जो दहशतगर्द एक साथी समेत मारिजी वियो। ऑपरेशन दौरान दहशतगर्द सदाम हुसैन ऐं संदसि साथी मारिजी वियो। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾे तादाद में हथियार ऐं बारूदी मवाद बि हथ। मारिजी वियल दहशतगर्द सदाम हुसैन मुस्लिम गुरु ऐं जबार जे नालनि सां बि सुञातो वेंदो हो। टंडो गुलाम अली भरिसां गुलाब लगारी में कचो शराब पीअण सबब 4 ॼणा फौत, केतिराई बेहोश थियल अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त कचो शराब पीअण सबब हरेश खेमचंद नांगजी ऐं फकीरो बजाणो फौत थिया। कार्रवाई करे स्टोर मालिक सुनील लोहाणो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद केस दाख़िल कयो वेंदो। सत्रहं अगस्त खां अॻु हर महीने इमारतुनि जा केतिरा नक्शा पास थींदा हुआ ऐं हाणे केतिरा नक्शा पास थींदा आहिनि। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर पारां सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खां रिपोर्ट तलब। वॾे वज़ीर चयो आहे त शिकायतूं मिलियूं आहिनि त SBCA नक्शा पास करण वारे कम खे रोलड़ जो शिकार बणाए रही आहे। सब रजिस्ट्रार ऑफिस में रजिस्ट्री जो कम बि सुस्त हुअण जूं शिकायतूं आहिनि। सरकारी गाॾियुनि जी इदारनि खे पंहिंजो लॉग बुक रोज़ानी जे बुनियादनि ते तरतीब ॾेई हफ़्ते अंदरि रिपोर्ट ॾिनी वञे। शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं कयूं पियूं आहिनि। कचे में पाणी हुअण सबबि ऑपरेशन में ॾुखियाईं पेश अची रहियूं आहिनि। निगरान वॾो वज़ीर ॾोहारनि ख़िलाफ़ पुलिस जे ऑपरेशन मां मुतमिन न आहे। वॾे वज़ीर DIG खे रिज़ल्ट ॾियण जो हुकुम ॾिनो आहे। सिंध जे निगरान सूबाई वज़ीर उमर सुमरो जैकाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त निगरान हुकूमत कोशिश करे रही आहे त ॾोहारनि खे गिरफ़्तार कयो वञे। कशमोर, शिकारपुर, जैकाबाद ऐं घोटकी जे कचे में ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई कयूं पियूं वञनि। अगवा थियल कुझु माण्हुनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। निगरान हुकूमत खे नाकाम बणाइण लाइ पुलिस एहलकारनि खे अगवा कयो पियो वञे। सिंध में तरसल गैर कानूनी अफगाननि समेत समूरनि परडेन खे नेकाली ॾियारण लाइ GA सिंध क़ौमी महाज़ पारां हैदराबाद में एहतिजाजी रैली। सनान कुरैशी जी अॻुवाणी में एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो जलसो कयो वियो। सनान कुरैशी खिताब कंदे चयो आहे त सिंध में गैर कानूनी परडेन ख़ासि तौर अफगाननि जी आबादकारी सबबि मईशत ऐं रोज़गार जे वसीलनि ते अफगानी काबिज़ थी विया आहिनि। सिंध में दहशतगर्दी, स्ट्रीट क्राइम ऐं ॿियनि ॾोहनि में बि अफगानी मुलविस आहिनि। अफगाननि समेत समूरनि गैर कानूनी धारियनि खे फौरी तौर सिंध मां नेकाली ॾेई वापसि मोकिलियो वञे। सिंध में तरसल गैर कानूनी अफगाननि समेत समूरनि परडेन खे नेकाली ॾियारण लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सियासी समाजी तंज़ीमुनि जो एहतिजाज। GA सिंध महाज़ पारां हैदराबाद में नेशनल हाईवे ते धरणो, ट्रैफिक मुअतल। बदीन में अवामी तहरीक पारां लाल जरवार ऐं ॿियनि जी अॻुवाणी में बि एहतिजाजी रैली कढी वई। कराची में GA सिंध महाज़, नेशनल डेमोक्रेटिक पार्टी समेत मुख़्तलिफ़ सियासी, समाजी ऐं क़ौम परस्त तंज़ीमुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। जामछोरो, ठट्टो, नवाबशाह सेवण, कोटड़ी, मीरो खान, मीरपुर साकरो, मीरपुर बठोरो ऐं भान सैदाबाद में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। अॻुवाणनि चयो आहे त सिंध में धारी आबादकारी सबबि बदअमनी में इज़ाफ़ो थियो आहे। धारियनि खे फौरी तौर नेकाली ॾिनी वञे। सखर पुलिस 63 ॾींहं गुज़रण बावजूद शहीद जान मोहम्मद मर जा कातिल गिरफ़्तार न कया। शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी बाबति निगरान हुकूमत ऐं IG सिंध जा वाइदा बि वफ़ा न थिया। IG सिंध पारां शहीद जान मोहम्मद मर जे क़त्ल जी जाच लाइ जुड़ियल कमेटी जी रिपोर्ट बि पधरी न थी। शहीद जान मोहम्मद मर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं सिविल सोसाइटी पारां मुसलसल 63 ॾींहं बि एहतिजाजी मुज़ाहिरो। प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताली कैंप पे क़ाइम।
कलम धड़नि मुतालबो कयो आहे त शहीद जान मोहम्मद मर जे समूरनि कातिलनि ऐं सहूलियतकारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे शहीद जे खून सां इंसाफ़ कयो वञे। आज मुंहिंजी शादी जो ॾींहुं आहे। एहतियात करूं था त शहीद जान मोहम्मद महर जा कातिल समूरा गिरफ़्तार कया वञनि। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल, शहीद जान मोहम्मद महर जा कातिल। शहीद जान मोहम्मद मर जा कातिल ऐं समूरा सहूलियतकार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ तलार में घोट जो अनोखो एहतिजाज। गोपांग कॉलोनी जे रहवासी घोट राशिद अली गोपांग जानिन सां गॾिजी शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज कंदड़ घोट राशिद अली गोपांग ऐं जानिन चयो त शहीद जान मोहम्मद मर जो क़त्ल हिक शख़्स जो न पर आज़ाद सहाफ़त ऐं मज़लूम माण्हुनि जो आवाज़ जो क़त्ल आहे। शहीद जान मोहम्मद मर जे क़त्ल ते आउं अॼोके ॾींहुं बेॾुखारो आहियां। फौरी तौर शहीद जान मोहम्मद मर जा कातिल ऐं सहूलियतकार गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आंदा वञनि। शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सखर पुलिस तरफ़ां पनो आकिल जे कचे में सर्च ऑपरेशन। मुख्य कातिल गिरफ़्तार न थी सघिया। एसएसपी सखर इरफान समो चयो आहे त पुलिस जवाबदारनि जी मौजूदगी जे इतिलाह ते पनो आकिल जे कचे में बेड़ियुनि ते चढ़ी पती त घर खाली पियल हुआ। पुलिस कचे में मौजूद आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं सर्च ऑपरेशन जारी रहंदो। कानपुर जे कचे में अगवा थियल एसएचओ समेत 5 अहलकारनि खे पुलिस बाज़ियाब कराए न सघी। अहलकारनि जी बाज़ियाबी लाइ पुलिस ऐं रेंजर्स पारां गॾियल ऑपरेशन करण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि 5 अहलकारनि जे अगवा बाद ॾोहारनि जे सहूलियतकारी कंदड़ पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई वई। कार्रवाई दौरान कुझु अहलकारनि खे हिरासत में वरितो वियो। कुझु अहलकार मुअतल, हिरासत में वरितल ऐं मुअतल कयल अहलकारनि खां पुछागाछा बि जारी। फ़लस्तीनियुनि जी हिमायत ऐं इसराइल ख़िलाफ़ जमायत इस्लामी पारां शाराए फैसल ते फ़लस्तीन मार्च कयो वियो। जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक ख़िताब कंदे चयो आहे त फ़लस्तीनियुनि मथां ज़ुल्म थिए पियो, पर मुस्लमान हुक्मरान ख़ामोश तमाशे बणियल आहिनि। इसराइल जे ज़ुल्म ऐं बरबरियत बावजूदि फ़लस्तीनी अवाम जा हौसला बुलंद आहिनि। इसराइल जी शिकस्त यकीनी आहे। असांजो जीअण ऐं मरण फ़लस्तीनी अवाम सां गॾु आहे। फ़लस्तीनी माउरूं ॿारनि खे जहाद लाइ तयारु कंदियूं आहिनि। फ़लस्तीनियुनि मथां ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारणु मुसलमाननि जी ज़िम्मेवारी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में फ़लस्तीनियुनि जी हिमायत ऐं इसराइल ख़िलाफ़ एहतिजाजी रैलियूं कढी मुज़ाहिरा कया विया। लाड़काणो, कंदकोट, नौशर फिरोज़ाबाद ऐं कोटड़ी, मुबारकपुर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में बि सियासी समाजी तंज़ीमुनि पारां रैलियूं कढी एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। एहतिजाज कंदड़नि चयो त इसराइली फ़ौज फ़लस्तीनियुनि ते मुसलसल ज़ुल्म करे रही आहे। इसराइली हमला बंदि करे मज़लूम फ़लस्तीनियुनि जो क़त्ल आम बंदि कयो वञे। मलीर जे बैंस कॉलोनी में चोरी जे इल्ज़ाम हेठि नौजवाननि खे रसनि सां ॿधी वछण तशदद। वीडियो वायरल थी वई। नौजवाननि ते तशदद कंदड़ जवाबदार गिरफ़्तार। जवाबदारनि चोरी जे इल्ज़ाम हेठि नौजवान सुहेल खे रसनि सां ॿधी वछण तशदद जो निशानो बणायो। मुतासिर नौजवान जी फरियाद ते सुखन थाणे ते केस दाख़िल। नौजवान सुहेल चयो आहे त केस माल जे वाड़े तां अगवा करे तशदद जो निशानो बणायो वियो। हयाती खे ख़तरो आहे, तहफ़ुज़ ॾिनो वञे। पुलिस चयो आहे त नौजवाननि ते तशदद कंदड़ जवाबदारनि आसिफ, अज़ीम, फराज़, आमिर, कामरान ऐं गुलाम नबी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जांच कई पई वञे। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप 2023 जो पहिरियों वॾो अपसेट। दिफ़ाई चैंपियन इंग्लैंड खे अफगानिस्तान शिकस्त ॾेई छॾी। इंग्लैंड जी टीम अफगानिस्तान पारां मिलियल 285 रन्स जो टारगेट हासिल करण जी कोशिश कंदे
41 ओवर में 215 रन्स ते ढेर थी वई।